छा तव्हां ॼाणो था त यूरोपी मुल्क जंहिं साइंस ऐं फ़लसफ़े खे पंहिंजे इल्म जो बुनियाद सम्झंदा आहिनि उहो उन्हनि किथां हासिल कयो हो? छा तव्हां ॼाणो था त अगरि मुस्लमान अब्बासी दौर में तमाम यूरोपी किताबनि खे तर्जुमो करे महफ़ूज़ न कनि हा त शायदि अॼु जी दुनिया हिकु मुख़्तलिफ़ दुनिया हुजे हा। छा तव्हां ॼाणो था त मुस्लमाननि जो सुनहरी दौर कहिड़ो हुयो? छा तव्हां ॼाणो था त मुस्लमाननि जे सुनहरी दौर में कहिड़े शहर खे इल्म जो शहर सॾियो वियो? छा मुस्लमान हमेशा खां ई यूरोप जी ईजादुनि जे आसिरे रहिया आहिनि? इन्हनि सभिनी सुवालनि जे जवाबनि लाइ अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीका। मुस्लमाननि जो साइंसी दौर 8वीं सदीअ में अब्बासी खिलाफ़त जे क़याम सां ई शुरू थी वियो हो। हिन साइंसी तरक़ी जी मञता अब्बासी खिलाफ़त जे ॿिए ख़लीफ़े अल मंसूर ॾांहुं वञे थी। हुन जी ख़्वाहिश हुई त हू हिकु नओं शहर तामीर करे ऐं उन शहर खे इल्म ऐं दौलत सां मालामाल करे छॾे। इन जी सोच सां हुन दजला दरिया जे किनारे ते हिकु नई दारुल हुकूमत जो बुनियाद रखियो जंहिंखे बगदाद जो नालो ॾिनो वियो। बगदाद जी तामीर खां पोइ अल मंसूर पंहिंजी सॼी तवजह इल्म जी सरपस्तीअ में वक़्फ करे छॾी। सभ खां पहिरियां हुन संस्कृत में लिखियल किताब खे अरबी में तर्जुमो करायो जंहिंखे अल सिंध हिंद चयो वेंदो आहे। ही किताब इल्म नजूम यानी तारनि जे इल्म ते लिखियल हो। उन खां पोइ अल मंसूर मुख़्तलिफ़ ज़बाननि में लिखियल किताबनि जो अरबी में तर्जुमो कराइण लाइ खज़ाने जा मुंहं खोले छॾिया। उन्हनि किताबनि में यूनानी फ़लसफ़ेदाननि, रियाज़ीदाननि ऐं साइंसदाननि जा केतिरा ई लिखियल किताब हुआ। अल मंसूर पंहिंजे दौर जे बहितरीन तर्जुमेदारनि खे मुलाज़िम रखियो जेके यूनानी फ़लसफ़े ऐं ॿियनि किताबनि जे तर्जुमे में मसरूफ़ थी विया। तर्जुमो करण दौरान मज़हब जो को बि फ़र्क़ु न रखियो वियो। को बि शख़्स तोड़े जो उहो मुस्लमान हुजे या गैर मुस्लमान, अगरि उहो कंहिं बि किताब जो अरबी में तर्जुमो करे सघे पियो त उन खे मुलाज़िम तौरु रखियो वेंदो हुयो। इहो ई सबबु आहे त अब्बासी दौर में यहूदी ऐं ईसाई तर्जुमेदारनि जो वॾो अंग शामिल हुयो। ख़लीफ़ो अल मंसूर जेसीं ताईं ज़िंदा रहियो तेसीं ताईं इल्म जी सरपरस्ती कंदो रहियो। उन खां पोइ उन जा जानशीन बि साइंसी तहक़ीक़ ऐं तर्जुमे खे अॻिते वधाईंदा रहिया जिन में अल महदी, हारून रशीद ऐं मामून रशीद शामिल हुआ। अब्बासी खिलाफ़त जे तहत तर्जुमे जी तारीख़ 200 सालनि ताईं जारी रही। अब्बासी ख़लीफ़नि बगदाद में बैतुल हिकमत में क़ाइमु कई जंहिं जो शुमार दुनिया जी तमामु वॾियुनि लाइब्रेरियुनि में थींदो हो। उहा लाइब्रेरी तर्जुमे, जदीद खोजना ऐं रिसर्च जो मर्कज़ हुई। हिते यूनानी ऐं ॿियनि ज़बाननि जे किताबनि जा तर्जुमा थींदा हुआ। हिन लाइब्रेरी में दुनिया जे हर इल्म ते लिखियल किताब मौजूद हुआ। ही लाइब्रेरी पंहिंजे दौर में इल्म जो सभ खां वॾो खज़ानो हुई। मुस्लमाननि खे हिकु ॿी मदद चीन मां ठहंदड़ कागज़ मां बि मिली। अब्बासी खिलाफ़त में चीन खां कागज़ मुसलसिल बरामद थींदो रहियो। इन ही कागज़ जे करे बगदाद में किताब लिखण जे फन खे तमामु घणी तरक़ी मिली ऐं गैर मुल्की किताब धड़ाधड़ तर्जुमो थियण लॻा ऐं नवां किताब बि लिखजण लॻा। मुस्लमाननि यूनानी दवान जे इल्म, रोमन कानून, रियाज़ी, फ़लसफ़ो, हिंदुस्तानी सूफ़ीज़म ऐं ईरानी इल्म सभिनी जो तर्जुमो कयो। मुस्लमाननि न सिर्फ़ यूनानी किताबनि जो तर्जुमो कयो पर यूनानी साइंसदाननि जे मुशाहिदनि खे कंफर्म करण लाइ तजुर्बा बि कया। उन हवाले सां बगदाद में हिकु प्रोजेक्ट इस्लामी दुनिया जी पहिरीं रसदगाह या सितारनि जी मुशाहिदागाह जो क़याम कयो वियो। ही मुशाहिदागाह 828 ईस्वी में क़ाइमु कई वई। हिन मुशाहिदागाह जे क़याम जो बुनियाद यूनानी माहिर फ़ल्कियात टोलमियो जो किताब हो। हिन किताब में हुन सितारनि जी हरकत जे मुतालिक़ केतिरा ई मुशाहिदा लिखिया हुआ। उन्हनि मुशाहिदनि खे कंफर्म करण लाइ ऐं वधीक तहक़ीक़ करण लाइ ही ऑब्जर्वेटरी क़ाइमु कई वई हुई। हिन ऑब्जर्वेटरी खे इंसानी तारीख़ जो सभ खां पहिरियों ऐं सभ खां वॾो सरकारी ख़र्च ते हलंदड़ साइंसी प्रोजेक्ट जो दर्जो बि हासिल आहे। उन खां अलावा साइंसदाननि खे तमामु घणी पघार ते मुलाज़िम रखियो वियो ऐं साइंसी तहक़ीक़ जी भरपूर हौसला अफ़ज़ाई कई वई। सिर्फ़ अब्बासी ख़लीफ़ा बि न, अब्बासी दरबार जा माण्हू, ताजिर ऐं अमीर तबक़ो बि साइंसी ऐं इल्मी तहक़ीक़ लाइ दिलि खोले रक़म ख़र्च कंदा हुआ। इहा हक़ीक़त आहे त 8वीं सदी खां 9वीं सदी जे आख़िर ताईं यानी 200 सालनि खां बि वधीक अरसे ताईं बगदाद दुनिया जे इल्म जो मर्कज़ बणियो रहियो। अब्बासी ख़लीफ़नि ऐं दरबारनि जी वजह सां मुस्लमाननि इन्हनि 2 सदियुनि में यूनानी फ़लसफ़े ऐं ॿियनि इल्मनि खे महफ़ूज़ करे वरितो।
ऐं नई साइंसी तहक़ीक़ जो हिकु अज़ीम शान ज़ख़ीरो बि जमा करे छॾियो। ही उहो दौर हो जॾहिं यूरोप में साइंस जो नालो निशान बि न हो। 5वीं सदी खां 15वीं सदी ताईं अॼु बि यूरोप में डार्क एजिस जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। हिन दौर में यूरोप में फुरलुट हुई ऐं गंदगीअ जा ढेर लॻल हूंदा हुआ। जेतोणीकि लंडन ऐं पेरिस जहिड़ा अॼु जा तरक़ी याफ़्ता शहर बि उन वक़्त में बगदाद जे साम्हूं ॻोठ मिसल हुआ। उन वक़्त यूरोप में अगरि थोरी घणी इल्म जी रोशनी पहुची रही हुई त उहा स्पेन जी इस्लामी सल्तनत जे करे पहुची रही हुई। स्पेन जा मुस्लमान बि बगदाद खां साइंस में पोइते न रहिया, पर 2 सदियुनि ताईं साइंसी तरक़ी जे शानदार रिकॉर्ड खां पोइ इस्लामी दुनिया में साइंस जी शमा आस्ते आस्ते विसामण लॻी। बगदाद जी अब्बासी सल्तनत आस्ते आस्ते कमज़ोर थी केतिरनि ई टुकड़नि में विरहाइजण लॻी। अब्बासी सल्तनत जा गवर्नर खुद मुख्तियार थी विया ऐं बगदाद साज़िशुनि ऐं फसादनि जो मर्कज़ बणिजी वियो। साज़िशुनि ऐं फसादनि जो सिलसिलो 250 सालनि ताईं जारी रहियो। पोइ 1258 ईस्वी में हलाकू खान बगदाद ते हमलो करे उन जी मशहूर लाइब्रेरी बैतुल हिकमत खे बर्बाद करे छॾियो। लाइब्रेरी जी तबाही सां करोड़े किताब ज़ाया थी विया ऐं इस्लामी दुनिया मां साइंस जो नालो निशान मिटिजी वियो। चवंदा आहिनि त दरियाए दजला में उन लाइब्रेरी जा किताब उछलाया विया त उन दरिया जो पाणी किताबनि जी मस सां कारो थी वियो। केतिरा ई ॾींहं उहो दरियाउ उन ई हालत में वहंदो रहियो त उन जो पाणी कारो हो ऐं साइंस जे इल्म जो अलम मुस्लमाननि जे हथां निकिरी वियो। ॿिए तरफ़ मुस्लमाननि जा तर्जुमो कयल यूनानी फ़लसफ़े जा किताब ऐं नई साइंसी तहक़ीक़ वारा किताब यूरोप पहुची रहिया हुआ। मुस्लमाननि जी साइंसी तहक़ीक़ जे बुनियाद ते यूरोप में साइंसी इनकलाब पैदा थी वियो ऐं मग़रिबी मुल्क मुस्लमाननि खां टेक्नोलॉजी में तमामु घणो अॻिते निकिरी विया। 15वीं सदी में यूरोप में प्रिंटिंग प्रेस जी ईजाद बि किताबनि जी छपाई जो कमु तमामु घणो तेज़ करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां किताबनि खे महफ़ूज़ करणु ऐं नवां इल्म सिखणु आसान थी वियो। पर बदकिस्मती सां मुस्लमान नई ईजादुनि मां फ़ाइदो वठी पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो न करे सघिया, जॾहिं त मुस्लमान साइंस जी केतिरनि ई मैदाननि में पायनियर्स हुया। पर पोइ इल्म खां परे थी हुननि पंहिंजी साइंसी मीरास यूरोप जे हथनि में विञाए छॾी। पोइ उहे उन मैदान में एतिरा त पोइते थी विया जो अॼु ताईं मग़रिबी मुल्कनि जी बराबरी न करे सघिया। इन विञायल मीरास जे बारे में अल्लामा मोहम्मद इकबाल चयो आहे, मगर वो इल्म के मोती किताबें अपने आबा की, जो देखें उनको यूरोप में तो दिल होता है सी पारा। अॼु जो लेक्चर हिते पूरो थियो ऐं पंहिंजे अमजद अली कलवड़ खे ॾींदा इजाज़त। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अवां सॼणनि खे असांजो ही इल्मी कमु कीअं थो लॻे कमेंट्स में ज़रूर आगाह कंदा।